फैज़गंज तालुके सदर रईस अख्तर खान राजपत जी रिहाइशगाह ते फंक्शनल मुस्लिम लीग जो इजलास मुनक़िद कयो वियो। इजलास में फंक्शनल मुस्लिम लीग ज़िले जनरल सेक्रेटरी शाहिद चीमा जी अॻवानीअ में थी गुज़रियो। इजलास में फंक्शनल मुस्लिम लीग तालुके सदर रईस अख्तर खान राजपर फंक्शनल मुस्लिम लीग जे अॻवाने एमपीए डॉक्टर रफीक बांभड़ जो पुट अरसलान बांभड़, अलीजान राजपर, परवेज बघड़, नायब सदर शहबाज खान राजपर ऐं ॿियनि अॻवाननि कारकुननि वॾे अघ में शिरकत कई। अॻवाननि ख़िताब कंदे कारकुननि खे ॿुधायो त इजलास जो मक़सदु 8 फ़रवरीअ ते कारो ॾींहुं मल्हायो वेंदो ऐं दुनिया खे ॿुधायो वेंदो त पाकिस्तान समेत सिंध में जाली इलेक्शन कराई वई आहे ऐं जेको इरसा एक्ट ऐं पेका बिल में तरमीम करे मीडिया ते पाबंदी महदूद करण जी कोशिश कई वई आहे, जंहिं सिंध जी अवाम रद्द करे छॾियो आहे। अॻवाननि वधीक चयो त पीर साहिब पागारे जे हुकमनि ते फंक्शनल मुस्लिम लीग इरसा एक्ट जी तरमीम ख़िलाफ़ समूरी सिंध में पुरअमन एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया हुआ। संदसि में पहिरियां ई नहरी पाणी जी खोट आहे। सिंधु दरिया मां 6 गैर कानूनी केनाल कढी करे सिंध खे सुकाइण जी कोशिश कई पई वञे। हाणे वरी पेका बिल में तरमीम करे आज़ाद मीडिया ते वार कयो पियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।